ही सिंधी कहाणी मुर्क नाले सां हिकिड़ी छोकिरी जी आहे। मुर्क घर वारनि सां गॾु बाज़ार में किताब वठणु आई। मुर्क माउ खे लतीफ़नि जे किताब जो नालो ॿुधायो, पढ़ो ऐं टहक ॾियो। हू खिलण लॻी। मुर्क ॿाहिरि निकिती त खेसि माउ ॾिसण में कोन आई। मुर्क अजनबी माण्हू ॾिसी डिॼी वई। हुन रोइणु चाहियो पर हिमत खां कमु वठणु लॻी। मुर्क खे उस्ताद जी ॻाल्हि यादि आई त बाज़ार में गुम थी वञो त उन साॻीअ जाइ ते वापसि अचो जितां हू साथियुनि सां जुदा थियो हो। एतिरे में हिकु ओपरो माण्हू मुर्क खे टॉफ़ी ॾेई गॾु हलण लाइ चवणु लॻो। मुर्क खे यादि आयो त ओपरे माण्हूअ खां कुझु बि न वठणु घुरिजे। पोइ खेसि पीउ जी ॻाल्हि यादि आई त चुप रहण जे बदिरां रड़ियूं करे ॿियनि माण्हुनि खे घुराइजे। मुर्क जी रड़ियुनि ते अजनबी शख़्स भॼी वियो। रड़ियुनि ते मुर्क वटि हिकु औरत आई। हिन मुर्क खां घर जो पतो ऐं फ़ोन नंबर पुछियो। संदसि ॻाल्हि ॿुधी औरत खेसि दुकान ते पहुचायो। दुकान ते मुर्क माउ खे ॾिसी डोड़ पाती। मुर्क माउ खे ॿुधायो त हिन जो हथु छॾाइजी वियो हो ऐं हूअ अॻियां निकिरी वई हुई। औरत मुर्क जी तारीफ़ कई त हू हिकु बहादुर छोकिरी आहे जंहिं ॾुखे वक़्तु हौसले खां